असां में भी अक्सर इहो सवाल ईंदो आहे, हर माण्हू चाहींदा आहिनि, लेकिन इन में हिकिड़ी ॾाढी गहरी ॻाल्हि आहे, उहा असां सम्झी वठूं। हर माण्हू चाहींदो आहे भॻवानु मिले, हा न? हर माण्हू चाहींदो आहे भॻवानु कीअं मिलंदा, वीचार कंदो आहे, लेकिन हर माण्हू भॻवान खे पाइणु न चाहींदो आहे। त हिकिड़ो सेवक आयो, महात्मा खां पुछियईं त प्रभु भॻवानु कीअं मिलंदा? हो त अंतर्यामी पूर्ण ब्रह्म हुया। उन्हनि चयो, अच्छा तूं भॻवान खे मिलण थो चाहें? हा जी। तूं भॻवान खे ॾिसण थो चाहें? जी, मां तयारु आहियां। त हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, तूं हिन महिल ई तयारु आहे भॻवान खे ॾिसण लाइ? तूं हिन महिल तयारु आहे भॻवान सां मिलण जे लाइ, भॻवान खे पाइण जे लाइ? हिन ई क्षण तुरंत सोच में पइजी वियो। छो ईअं छो था चओ पिया? अगरि तूं पाइण जे लाइ आहे त सुभाणे न पाए सघंदे कॾहिं। अगरि प्रभुअ खे पाइणो अथई त तूं हिन महिल ई पाए थो सघे। ये कोई रेलवे जी जर्नी ना है, यात्रा ना है कि सुभाणे टिकट कटायो, सुभाणे वेंदासीं, परीहं जॾहिं मन थियो तॾहिं वेंदासीं। अगरि परमात्मा जी प्राप्ति तूं करण थो चाहें त ॿुधाए, छा तूं तयारु आहे हिन महिल, हिन क्षण? चुप थी वियो। साईं, भॻवान खे पाइण लाइ छा करणो पवंदो? चईंसि, भॻवान खे अगरि प्रकट तो करणु चाहे त पाण खे मिटाइणो पवंदे। आप गवाइए ता सो पाइए, होर कैसी चतुराई। हाणे वो सेवक चए थो, न साईं, मां हिन महिल नथो पाइणु चाहियां, मां त ई तव्हां खां पुछियुमि, तव्हां खां मां जानकारी पियो वठां, मूंखे कुझु ॾींहं मोहलत ॾियो, कुझु ॾींहं पोइ मां इहा यात्रा शुरू कंदुमि। चओ जय श्री कृष्ण। छो जो जेको भॻवान खे पाइण थो चाहे, उन जी यात्रा 1 मिंट बि पोइ शुरू न थींदी, हिन महिल ई, अधु मिंट बि पोइ न। जेको पाइण थो चाहे उहो हिते ई निर्णय खणे, हिन महिल ई, कि मां भॻवान खे पाइण थो चाहियां। ऐं जीअं ई भॻवान खे कोई पाइणु चाहींदो आहे, सच में उनजी हीअ ज़िंदगी ख़तमु थी वेंदी। छा उनखे रोटी न मिलंदी, कपिड़ा न मिलंदा, घर न मिलंदो, सभु मिलंदो, सभु मिलंदो, उनजी तृष्णा ख़तमु थी वेंदी। सच में जेको पाइणु चाहींदो, इन केवल चाहत में एॾी शक्ति रखियल आहे। भॻवान खे पाइण जे अभिलाषा में एॾी महाशक्ति रखियल आहे, एॾो महायोग रखियल आहे, एॾी भगवत कृपा रखियल आहे कि अगरि हिकु बि इंसान तयारु थी वञे कि हिन जन्म में मूंखे प्रभुअ जी प्राप्ति करणी आहे, ऐं हिन ई क्षण खां मां भक्ति शुरू थो कयां, यात्रा आरंभ थो कयां, त सॼी धरती उन्हनि जे लाइ अहोभाव सां भरिजी वेंदी आहे। देवता उनखे नमस्कार कंदा आहिनि, दुश्मन बुराई कंदा आहिनि, लेकिन भलाई थी वेंदी आहे। भॻवानु उनखे 24 घंटा टकटकी लॻाए ॾिसंदा आहिनि कि कोई त शेर जाॻियो आहे। चओ जय श्री कृष्ण। कोई मजाक थोड़ी आहे भॻवान खे पाइण जे लाइ केवल निश्चय करणु। तव्हां बुरो न मञिजो भाई, असां सत्संग कंदा आहियूं, भॼन कंदा आहियूं, नितनेम कंदा आहियूं, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, पर अञा नितनेम कंदा आहियूं, निर्णय न कयो आहे भॻवान खे पाइण जो। ऐं सच पुछो, ईअं ज़िंदगी गुज़री वेंदी आहे। हर माण्हू सोचींदो आहे, न अञा कमु करे वठां, मां अञा कुझु संसार में जी वठां, अञा घर जे लाइ कयां। जंहिंजो तिरस्कार थिए, अपमान थिए, जंहिंखे कुझु कोन्हे उहो बि संसार लाइ जीअण थो चाहे, जंहिंखे सभु कुझु आहे उहो बि जीअण थो चाहे। ऐं जंहिंखे भक्ति करणी आहे, उहो ग़रीब हुजे चाहे सॼे देश जो राजा हुजे, उहो भक्ति करे थो सघे। भक्ति करण जे लाइ ॿियो कुझु बि न करणो पवंदो आहे, ॿाहिरि खटपट न करणी पवंदी आहे, भीतर जी यात्रा शुरू थींदी आहे। इरादो भीतर थींदो आहे, ॿाहिरि स्टाम्प पेपर ते साइन न थींदी। हाँ, ॿाहिरि कसम न खाईंदासीं, पंहिंजो पाण खे तयारु करिणो आहे कि हिन क्षण खां मां भक्ति थो कयां। चओ जय श्री कृष्ण। बसि जेको तयारु थी वेंदो, जेको इरादो कंदो, एॾो चमत्कार थी वेंदो कि उन जे अंदरि बुरायूं भॼण लॻंदियूं,
जीअं बम फटंदो आहे न, विस्फोट थींदो आहे, पर खचा उॾामी वेंदा आहिनि, तीअं बुराइनि जा विकारनि जा उतां बिल्कुलु ॿाहिरि निकिरणु लॻंदियूं सभु बुरायूं, अच्छायूं पंहिंजो पाण ई उन में प्रवेश कंदियूं। कीअं भॻवान सां तार जोड़े चुको हिन निर्णय कयईं। तॾहिं त गीता में चवनि था भॻवान की क्षिप्रम भवती धर्मात्मा, जेको इरादो थो करे उहो संत थी वियो। इहो श्लोक एॾो प्रिय आहे, कोई सम्झी त ॾिसे इन श्लोक खे, ॿिनि श्लोकनि खे। इन में केॾी भॻवान जी साक्षात करुणा भरियल आहे। इहो असां बार बार चवंदा आहियूं एकादशीअ में। तव्हांखे ॿुधायो आहे, श्री कृष्ण चवनि था कि अगरि कोई मनुष्य इरादो करे बसि कि हाणे मां कोई पाप न कंदुमि, केवल भक्ति कंदुमि, हाणे मुंहिंजे जीवन जो परम लक्ष्य भॻवान जी भक्ति करणु आहे, त उहो ओॾीमहिल ई संत थी वियो, ओॾीमहिल ई साधु थी वियो, जबकि उन 108 जी कमाला बि न फेरी आहे। चओ जय श्री कृष्ण। हिकु माला बि न घुमाई अथई, हिकु राउंड बि न घुमायो अथई, लेकिन महात्मा थी वियो। छो जो हज़ारे मालाऊं घुमाइण वारा बि अञा ताईं निर्णय न करे सघिया आहिनि कि असांखे भॻवान खे पाइणो आहे। ऐं जीअं ई तव्हां निर्णय कंदव भॻवान खे पाइणो आहे, त तव्हां ख़ुदि महसूसु कंदव, अरे हाणे दुनिया में कोई पंहिंजो दुश्मन न रहियो, हाणे मूंखे कंहिंसां कोई विरोधी न आहे, हाणे अपमान बि मिली वियो त छा थियो, सभु कुझु लुटिजी वियो त कोई परवाह न आहे, ऐं सॼे देश जी राजाई बि मिली वई तॾहिं बि कोई वॾी ॻाल्हि न। चओ जय श्री कृष्ण। इन निर्णय में उहा शक्ति आहे, छो जो उन भीतर पाण खे समाधान करे छॾियो, पाण खे सम्झाए छॾियईं कि हाणे मां भॻवान खे पाइण लाइ हलियो आहियां। हे तन मन जीवन प्राण इच्छाऊं ख्वाहिश तमन्ना अभिलाषा, मुंहिंजो उद्देश्य केवल प्रभुअ जी प्राप्ति आहे। मूंखे कुझु मतिलबु न आहे संसार जी केतिरी बि मूंखे निंदा मिले, तिरस्कार मिले, दुख मिलनि, उन्हनि सां कहिड़ो मतिलबु। जेतिरा जीवन जा पल आहिनि मूंखे भक्ति करणी आहे। चओ जय श्री कृष्ण। भॻवान जॾहिं बि मिलंदा न त यादि रखिजो पंहिंजी कृपा सां मिलंदा। इरादो इंसान कंदो, पूरो त उनखे भॻवान ई कंदा। जिन खोजा तिन पाया, गहरे पानी पैठ में बपुरा डूबन डरा, रहा किनारे बैठ। संत चवनि था कि जेको यात्रा ई न कंदो उनखे भॻवान कीअं मिलंदा। यात्रा ॿाहिरियों ई शुरू थींदी ऐं भीतर हली वेंदी। चओ जय श्री कृष्ण। इरादो अंदरि थींदो ऐं भॻवान अंदरि ॿाहिरि हर जॻह मिलंदा। इरादो वचन पाण खे ई ॾियणो आहे, ॿियनि खे वचन ॾेई तोड़े छॾींदा आहियूं असां। चओ जय श्री कृष्ण। तंहिंजे करे ख़ुदि खे ई वचन ॾियणो आहे साथ संगत जी। ऐं जेको ड्रिजे कि अरे भॻवान खे पायूं, संसार ख़राबु न थी वञे, ईअं न थिए मुंहिंजो धन लुटिजी वञे, माण्हू छा चवंदा, त अहिड़ा माण्हू हली करे रुकी पवंदा आहिनि। भॻवान चवनि था जेको पको इरादो बसि कंदो आहे कि मूंखे भॻवान खे पाइणो आहे, उहो उन क्षण संत थी वियो। पको इरादो, मामूली न कि हिन महिल इरादो कीअं सुभाणे वरी बहकजी वियो। अहिड़नि माण्हुनि लाइ नथा चवनि भॻवान। भीष्म प्रतिज्ञा करे पक्की, त उहो ओॾी महिल ई संत थी वियो। श्री कृष्ण जा गीता में वचन, क्षिप्रम भवती धर्मात्मा शश्वत शांति निगच्छति कौन्तेय प्रति जानी न में भक्त प्रणश्यति। हे अर्जुन, मुंहिंजे भक्त जो कॾहिं बि विनाश न थींदो आहे। छो जो इरादो कयईं उन, त उनखे छा मिलंदो आहे? श्री कृष्ण चवनि था शाश्वत शांति, शश्वत शांति निगच्छन्ति, यानी जेकी परम शांति श्री कृष्ण भॻवान खे आहे। सोचो भॻवान खे कहिड़ी शांति हूंदी। अनंत लोकनि जो मालिक ऐं साम्हूं दुर्योधन जहिड़ा पापी खसीस, साधारण कोई हिकिड़ो पापी नास्तिक माण्हू भॻवान जो अपमान तो करे। शिशुपाल जहिड़ा 1000 अपशब्द था चवनि भॻवान खे, त भॻवान मुस्कुराइनि था। अहिड़ी शांति श्री कृष्ण जे अंदरि आहे। उहा ई भॻवान चवनि था उन भक्त खे ॾींदुमि जेको इहो इरादो बसि कंदो।
चओ हरे राम। भाई अगर तव्हां पक्को इरादो कंदव पोइ तव्हांखे मोबाइल वणंदी छा? पोइ तव्हांखे व्हाट्सअप वणंदो छा? पोइ तव्हांखे वधीक फालतू ॻाल्हाइणु वणंदो छा? पोइ तव्हांखे व्यर्थ जो कुझु बि न वणंदो। अगरि भीतर इरादो थी वियो पोइ कंहिं माण्हूअ खे चवणो न पवंदो भॼन कर। तव्हांजो अहिड़ो भॼन हलंदो कि तव्हां खां माण्हू सिखंदा भॼन हीअं कबो आहे। पोइ इहो सुवाल बि ख़तमु थी वेंदो कि मन नथो लॻे। मन नथो लॻे, मन इन करे ई नथो लॻे असां वरी हलण जी तयारी न कई आहे। चओ जय श्री कृष्ण। सच पुछो, इहो इरादो करण जे लाइ बि लालच जो त्याग करणो पवंदो आहे, लोभ जो त्याग करणो पवंदो आहे। इहो इरादो बि भगवत कृपा सां ई मिलंदो। चओ जय श्री कृष्ण। भगवान खे हथ जोड़े रोज़ अरदास कयूं, प्रार्थना कयूं कि प्रभु तू कृपा कर, दातार दया कर। ओ रसिया मैं तो शरण तिहारी। ये भजन ॾाढो प्यारो भक्तिमती देवी प्रेम सखी हे भजन ई न प्रार्थना करे छॾी आहे यार। प्रेम सखी देवी भक्ता चैती श्री कृष्ण मां तुंहिंजी शरण आया। मांजे अंदर भजन सत्संग सुमरन इहो ॾिसी करे तूं मूंखे न तारे सघंदे कॾहिं। इहो मूं में कुझु बि कोन्हे। तूं कृपा कर पंहिंजी करुणा सां, पंहिंजे बाज रहमत सां, महर सां तार। तूं कृपा करे मूंखे तारे वटि त मां तरी थी सघां। मूं में कोई साधन कोन्हे, मूं में सियाणप कोन्हे, चतुराई कोन्हे, भक्ति कोन्हे, भजन कोन्हे। मां दीन आहियां, मां निर्बल आहियां, बेसहारा आहियां, लेकिन मूंखे तुंहिंजो सहारो आहे। अनाथ आहियां लेकिन तूं मुंहिंजो नाथ आं। तूं त पशुनि जो बि नाथ आं, पशुपति नाथ। तूं मूंखे कीअं छॾे छॾींदे? पंहिंजो समझी करे मूंखे शरण में रख। मां तुंहिंजे चरणनि ते बलहार थी वञा।